इहो ई बा अब मास्टर जी यार लोग गाल कोन मुड़ी बेली लोंग के छाए अदा लोंग के केड़ा पुट रहन के पढ़ना मास्टर वयो हलियो या भजियो सब खुश थे आयो सब खुश थे आयो बेली हां त छडियो न गरीब जी पचार आए अब मास्टर जी गाल त केड़ी दुखी थी लगे से ए पोखड़ी तू पड़ी सा भजियो बा अरे साबू मां तो के छाते हो तो मास्टर बाबा ते न रांदो भजी विंदो भजियो ना तू तो अगे का भी वधिक कमजोर थी वियो आहीं मां त थुलो मतारो लगो पिया तू तो खाम खा भी परेशान थी अब परेशानी जी गाल काने तोखे उते खाधो मिलंदो हुंदो अलाए न अमा गोठन में त हर शय असली निज जाए मसलन खीर मक्खण पंजो माखियूं असल ठव लगा पिया न वा ढव अम्मा अदा खीर मक्खण खाई गाढ़ो थी पियो आ हाणे ॿुध अमा अम्मा थी चए त आउं कमज़ोर थी विया हाणे ला अम्मा सही आहे या तूं अब्बा मां जी दिल खां पुछी ॾिस जॾहिं बि घर में चङो चोखो रधबो आहे त मुंहिंजी निड़ीअ तां हेठि न लहंदो आहे अम्मा प्लेट अॻियां रखी वेठी हूंदी आ छो ॻणथियूं पई कंदी आहे त मुंहिंजे पुट लाइ छा खाधो हूंदो अम्मा गोठ जी मानी घटि में घटि पेट लाइ नुक़सानकार कान्हे अदा तोखे त मानी वॾेरी जे घर मां मिलंदी हूंदी अम्मा अरे चरी छोकरी जंहिं गोठ जे स्कूल में मास्टर आहिनि उते को वॾेरो वॾेरो आहे कोन हाँ उते सभई माण्हू ग़रीब आहिनि त पोइ अब्बा उते मानी रहण जो कहिड़ो इंतजाम हूंदो अम्मा उहो इंतजाम आहे पंहिंजो तकलीफ़ का कान्हे ठहियो हाणे तकलीफ़ हूंदई तॾहिं बि ॻाल्हि कोन कंदे अम्मा तोखे त ख़बर आहे त हमेशह सच ॻाल्हाईंदो आहियां ऐं कूड़ कॾहिं न ॻाल्हाईंदो आहियां पर जॾहिं ॻाल्हाईंदो आहीं त पेर खोड़े ॻाल्हाईंदो आहीं अम्मा बाबा नज़र नथो अचे अब्बा स्कूल वियो आहे स्कूल पर बाबा त रिटायर थी विया न बाबा खे प्राइवेट स्कूल में नौकरी मिली आहे वाह 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 अम्मा इहो त ॾाढो सुठो थियो अम्मा हाणे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं भाउ बुखियो आयो आहे सफ़र करे आयो आहे उथ मानी खणी आ भाउ जे लाइ चङो मां हींअर साॻे तयार कयां बुख लॻी ॾाढी ॾाढी वारो कयो का सुठी मानी खारायो त बुख लही तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे लॻे थो त असांजे ॻोठनि में का ख़ासि तब्दीली कान आई आहे हा बाबा तालीम ॾांहुं असांजे माण्हुनि जो लाड़ो अञा पैदा ई कोन थियो आहे मतिलबु त असीं अॼु बि उते ई बीठा आहियूं जिते 50 साल अॻु में हुआसीं बाबा जेतिरे क़दुरु मुंहिंजो ख़्यालु आहे त असां वटि तालीम जो मक़सदु ई ग़लति रहियो आहे असीं पढ़ूं था सिर्फ़ु नौकरियूं हासिल करण लाइ अरे अब्बा अंग्रेज़नि हिते तालीमी निज़ाम ई अहिड़ो ठाहियो हो जंहिंखे असीं क़ाइमु रखंदा अचूं पोइ त बाबा ॿहिराड़ी जे माण्हू जी सोच सही आहे त उन्हनि जा ॿार पढ़ी छा कंदा बाबा नौकरियूं त उहे ई मिलंदियूं वॾनि माण्हुनि जे ॿारनि खे ग़रीबनि जा ॿार पढ़ी कमकार खां बि वेंदा ऐं बेरोज़गार थियो पिया रुलंदा अरे पुट तूं पंहिंजी ॻाल्हि खे पाण रद्द पियो करी तुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त ॻोठनि में ग़रीबनि जा ॿार न पढ़नि न बाबा मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु न आहे मक़सदु इहो आहे मुंहिंजो त ग़रीबनि जा ॿार पढ़नि ज़रूरु पढ़नि पर पढ़ाईअ सां गॾु उन्हनि खे को हुनर बि सेखारणु घुरिजे तुंहिंजो मतिलबु आहे त हुनरी तालीम हुअणु घुरिजे बिल्कुलु पर इन लाइ तालीमी निज़ाम खे बदिलाइणो पवंदो ऐं इहा ॻाल्हि तुंहिंजे ऐं मुंहिंजे वस जी न आहे बाबा जॾहिं ॻोठाणा मूंसां बहस कंदा आहिनि त उन्हनि जा ॿार पढ़ी छा कंदा
तव्हां यकीन करियो त मुंझी पवंदो आहियां। पोइ तो छा सोचियो आहे, वापसि वेंदे या? हाँ बाबा, आऊं वापसि वेंदुसि, मायूस थी भॼी कोन ईंदुसि बाबा। मासी पागल चयो आहे, हे पक्को तावीज़ आहे। मौलो असल तुंहिंजो ॿधो बानू थी वेंदो। अलाह करे सचे मुर्शिद जी ॻाल्हि सची थिए। सचा मुर्शिद का करामत जी कान्हे हणेसि।